सुहारी सिंध सूफ़ियन औलियान बुज़ुर्गन जे अमन वारे धरतीअ खे खून नाहक सां रंगीन कयो वियो आहे ऐं ख़ासि तौरु कलमधड़ियुनि लाइ सिंध धरतीअ खे टामो बणायो वियो आहे। ॿ ॾींहं पहिरियां सखर में हथियारबंदनि हथां शहीद थियल सिंध जे सरमोड़ सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध जा सहाफ़ी सरापा एहतिजाज बढ़ियल आहिनि। 2 ॾींहं गुज़री वञण बावजूदि शहीद सहाफ़ी जा असुल क़ातिल ऐं क़त्ल जा कारण मालूम न थी सघिया आहिनि। उन सिलसिले में ॻढ़ी हसन जे सहाफ़ियुनि पारां एहतिजाज कंदे जेकब न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। सही सिंध में जेके हिन हालतूं सहाफ़ियुनि जे लाइ तमामु नासाज़गार बणिजी चुकियूं आहिनि। सहाफ़तनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि और हिननि हालतुनि खे हथ वठी करे ख़राबु कयो थो वञे। न सिर्फ़ु सहाफ़ी बिरादरी पर जेकॾहिं सिंध जे मजमूई सूरत हाल खे तव्हां ॾिसंदव त अॼु जे दौर जूं हालतूं हथ वठी करे ख़राबु कयूं थियूं वञनि। सिंध जे शऊर जो क़त्ल कयो वञे थो। पोइ चूंडे चूंडे उन्हनि खे कॾहिं क़बीलाई दहशतगर्दी जे वल चाढ़ियो थो वञे, कॾहिं उन्हनि खे ज़ाती झेड़नि जो नालो ॾिनो थो वञे, पर उन्हनि जे पोयां जेके ॻुझा हथ आहिनि उन्हनि खे कॾहिं बि निर्वाह नाहे कयो वियो। ऐं सिंध में त तव्हां ॾिसंदव त कुझु सालनि खां वठी ख़ासि करे सहाफ़ी बिरादरी खे टारगेट कयो पियो वञे। इन जे लाइ सिंध जे शऊर खे अॻियां अचिणो पवंदो। उनखे उन्हनि सहाफ़ी दुश्मन क़ुवतनि खे जेको आहे ललकारणो पवंदो, उन्हनि खे निर्वार करणो पवंदो ताकी सहाफ़ियुनि खे जेको आहे तहफ़ुज़ मिली सघे। सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जो क़त्ल न आहे, पूरी आज़ाद साहब जो क़त्ल आहे, कलमधड़ियुनि जो क़त्ल आहे। असांखे सिंध अंदरि हिकु हफ़्ते दौरान 2 जेको आहे त कूंदर सहाफ़ियुनि जा असांखे लाश ॾिना विया आहिनि। हीअ जेको आहे त सिंध हुकूमत इन मामले ते ख़ामोश आहे। SSP सखर जेको आहे त चवे थो त ज़ाती दुश्मनी आहे। सीनियर सहाफ़ी कलमधड़ी जी का बि ज़ाती दुश्मनी न हूंदी आहे। कलमधड़ी जेको आहे त ख़बरुनि जे हवाले सां उन सां दुश्मनियूं निभाई वेंदियूं आहिनि। पोइ उन्हनि खे इहा नाल करप्ट जेका इंतिज़ामिया आहे या इहा जेका ऑफिसर आहिनि असांजी सिंध जा, उहे ज़ाती दुश्मनी करार ॾेई करे उन्हनि जा खून लुणणु चाहींदा आहिनि। इहो ॾिसो तव्हां, अॻ में सीनियर सहाफ़ी जे जेको त ख़ैरपुर जो उनजो ॼाणायो त ज़ाती दुश्मनी आहे, तकरार हिन जो हलंदड़ आहे। इन कानून जेको त घुर्जान जेकियूं असांजे FIR दाख़िल कई हुई उनखे ज़ाती तकरार ॼाणाए करे असांजा केस सहाफ़ियुनि जा जेको आहे त कमज़ोर कया था वञनि। असां सिंध हुकूमत खां ऐं आला इख़्तियारनि खां इहा मुतालबो कयूं था त कलमधड़ियुनि जा जेका नाहक खून आहिनि उन्हनि खे रहिगान न कयो वञे, उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा क़ातिल बिना देर गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। जी न हली आहे जो जान मोहम्मद महर सहाफ़ी जेको बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। हीअ क़त्ल आज़ाद सहाफ़त ते वार आहे ऐं सहाफ़ी मज़लूमनि जो आवाज़ु ऐवाननि ताईं पहुचाइनि था। हीअ सहाफ़ीअ खे क़त्ल करे मज़लूमनि जो आवाज़ु बंदि करण जी जेका कोशिशि कई वई, हीअ तमामु इन शइ जी असां मज़म्मत कयूं था। हीअ मज़लूमनि जो जेको आवाज़ु आहे हीअ बंदि न थींदो। हीअ जान मोहम्मद महर को क़त्ल न थियो आहे, हीअ हज़ारे जान मोहम्मद महर पैदा थी विया आहिनि। ऐं असां इहो सिंध हुकूमत ऐं वफ़ा खां इहो मुतालबो कयूं था त रियासत जो रिट आख़िर कॾहिं क़ाइमु थींदो। तव्हांजो जेको सहाफ़ियुनि खे ॻोल्हे बेदर्दी सां उन्हनि खे क़त्ल कयो था, हीअ तमामु मज़म्मत जोॻो अमल आहे ऐं इन जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां मुतालबो कयूं था त सहाफ़ी जान मोहम्मद समेत जेके बि सहाफ़ी क़त्ल थिया आहिनि उन्हनि जा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि ऐं सहाफ़ियुनि मथां तव्हां जेके कूड़ा FIR कयो था ऐं सहाफ़ियुनि खे हिरासां कयो था, इन शइ जो असां मज़म्मत कयूं था। इहे शयूं बंदि कयूं वञनि ऐं सहाफ़ियुनि खे जेको आज़ाद सहाफ़त जा दावाऊं त तव्हां कयो था, हीअ कहिड़ी आज़ादी आहे? हे ॻोल्हे तव्हां सहाफ़ियुनि खे मारियो था, हीअ तव्हांजी आज़ादी आहे? हीअ सहाफ़त खे तव्हां आज़ादु कयो आहे? हीअ तव्हां इसम्बलियुनि में वेही करे इहे ड्राणूं हणो था, तव्हां चओ था त असां सहाफ़त जो आज़ादी जे लाइ असां जेको आवाज़ु उथारियूं था, इहो आज़ादी आहे? तव्हां ॻोल्हे सहाफ़ियुनि खे मारियो था। असां इन शइ जी मज़म्मत कयूं था। अगरि सहाफ़ियुनि जा जेके क़ातिल गिरफ़्तार न थिया या जेके सहाफ़ियुनि ते कूड़ा FIR थियनि था उहे ख़तमु न कया विया त हीअ सहाफ़ियुनि जो तहरीक जारी रहंदो। ही जान मोहम्मद महर जो क़त्ल हिकिड़े जो क़त्ल न आहे, हे सॼे कलमधड़ियुनि जे लाइ जो इहो क़त्ल कयो वियो आहे। असीं रियासत खे इहो ॿुधाइणु चाहियूं था तव्हां केतिरे ताईं जो कलमधड़ियुनि जे आवाज़ खे दॿाईंदव। अहिड़ा जान मोहम्मद महर ॿिया केतिरा ई इन सरज़मीन ते पैदा थींदा रहंदा। असां हिन टाइम जे रियासत जेके आला जेके इदारनि ते जेके फ़ाइदे वेठल आहिनि उन्हनि खे असां मुतालबो कयूं था त इस वेले मां बिल पास करे था तहफ़ुज़ जा सहाफ़ियुनि जे लाइ, पर उन ते अमल दरामद कोन पियो थिए। हुननि वधीक चयो त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर सिंध जो शऊर ऐं मज़लूम मारूड़नि जो सघारो आवाज़ हो, जंहिंखे क़त्ल करे सिंध जे मिसकीन मारूड़नि जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि कई वई आहे। कलमधड़ियुनि सिंध सरकार ऐं वस वारनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जा कारण मालूम करण समेत क़त्ल में मुलविस असुल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि कैफ़र किरदार ताईं पहुचाए सिंध जे सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, ॻढ़ी हसन।